ख़बर मां मुतासिर वाहर लाइ चीन पारां उमाड़ियल इमदादी सामान सां भरियल जहाज़ कराची एयरपोर्ट ते पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी कराची एयरपोर्ट ते पहुची चीन पारां उमाड़ियल इमदादी सामान वसूल कयो आहे। मूंखे आगाह कयूं पिया चीन पारां उमाड़ियल सामान में खाद खुराक मच्छरदानियूं तरपाल खीमा ऐं ॿियो सामान शामिल आहे। ख़बर मांखे ॾे रहिया आहियूं मुतासिरनि जी वाहर लाइ चीन पारां उमाड़ियल सामान पहुची वियो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं इमदादी सामान सां भरियल जहाज़ कराची एयरपोर्ट ते पहुतो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी कराची एयरपोर्ट ते पहुची चीन पारां उमाड़ियल इमदादी सामान वसूल कयो आहे, जॾहिं त चीन पारां उमाड़ियल सामान में खाद खुराक मच्छरदानियूं तरपाल खेमा ऐं ॿियो सामान शामिल आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया मुतासिरनि जी वाहर लाइ चीन पारां उमाड़ियल इमदादी सामान सां भरियल जहाज़ कराची एयरपोर्ट ते पहुची वियो आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु सिंध में बरसातनि सबबि जेके हज़ार माण्हू बेघर थिया आहिनि ॾुखी घड़ी में दोस्त मुल्क चीन पारां सिंध सूबे जे माण्हुनि जी वाहर लाइ इमदादी सामान सां भरियल जहाज़ जेको आहे उहो उमाड़ियो वियो आहे। हिन वक़्तु कराची एयरपोर्ट ते दोस्त मुल्क चीन पारां जेको आहे पाकिस्तान जे सूबे सिंध खे जेको इमदाद उमाड़ियो वियो आहे उहो जहाज़ एयरपोर्ट ते पहुतो आहे, जंहिंमें सिंध हुकूमत जे सूबाई वज़ीर सईद गनी कराची एयरपोर्ट ते पहुची चीन पारां सिंधियुनि लाइ मोकिलियल जेको इमदादी सामान आहे उहो वसूल कयो वियो आहे। चीन पारां मोकिलियल इमदादी सामान में मच्छरदानियूं ॿोड़ मुतासिरनि लाइ सुको खाधो ऐं उनखां अलावा तंबू ऐं ॿियो सामान जेको आहे उहो शामिल आहे। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी असांखे तफ़सीलनि बाबति आगाह करे रहियो हो। ख़बर मांखे ॾियूं पिया मुतासिरनि जी वाहर लाइ चीन पारां उमाड़ियल इमदादी सामान सां भरियल जहाज़ कराची एयरपोर्ट ते पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी कराची एयरपोर्ट ते पहुची चीन पारां उमाड़ियल इमदादी सामान वसूल कयो।